पाकिस्तान पारां तालिबान अख़्तियारनि खां अफ़गान सरज़मीन ते मौजूद दहशतगर्दनि खे मुकमल ख़त्म करण जो मुतालबो। केतिरनि ई अफ़गान अॻवाननि जे नामुनासिब बयाननि ते अफ़सोस जो इज़हार। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो चवणु आहे त गुज़िरियल 2 वरियनि में अफ़गान सरज़मीन तां दहशतगर्द कार्रवाइनि में इज़ाफ़ो थियो। 2 वरियनि में सरहद पार दहशतगर्दी सबबि 1000 खां वधीक पाकिस्तानी शहीद थिया। 64 अफ़गान दहशतगर्द पाकिस्तानी सिक्योरिटी फोर्सिस सां विढ़ंदे मारिजी विया। बदकिस्मतीअ सां अफ़गानिस्तान में उबूरी हुकूमत अचण बाद दहशतगर्दी में 60% इज़ाफ़ो थियो। पाकिस्तान में बदमनी पखेड़ींदड़नि में गैर क़ानूनी तौर दरसल परडे॒न जो हथ आहे। पाकिस्तान लखे अफ़गान पनाहगीरनि जी 4 ड॒हाकनि ताईं मेज़बानी कई। रज़ाकाराणे तौर वापसि ईंदड़ अफ़गान शहरियुनि खे इज़्ज़त ऐं एहतराम सां माणे रहिया आहिनि। पाकिस्तान हर तरह जी ॾुखी हालतुनि में अफ़गानिस्तान जो साथ ॾिनो। दहशतगर्द पाकिस्तान में कार्रवाइनि लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल कंदा आहिनि। पाकिस्तान दहशतगर्द कार्रवाइनि बाबति सबूत ऐं तफ़सील अफ़गान हुकूमत खे फ़राहम कया। तालिबान अख़्तियारनि सहकार बदिरां खेनि पंहिंजनि अंदरूनी मामलनि ते ध्यानु ॾियण जो मशवरो ॾिनो। अफ़गान हुकूमत तरफ़ां हक़ारी जवाब न अचण ते मामलनि खे पाण ठीकु करण जो फ़ैसिलो कयो आहे। अफ़गानिस्तान खे TTP या पाकिस्तान कंहिं हिक जी चूंड करणी पवंदी। अफ़गान ट्रांज़िट ट्रेड खे जारी रखियो वेंदो। अमरीका तरफ़ां पाकिस्तानी सिक्योरिटी फोर्सिस ते थियल हमलनि ते अफ़सोस जो इज़हार। हलंदड़ महीने पाकिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस ते हमलनि बाबति ॼाण आहे। वाज़े करणु चाहिनि था त अफ़गानिस्तान मां निकिरण वक़्तु अमरीकी फ़ौज को बि सामान पुठिते न छॾियो हो। अमरीका पाकिस्तान सां लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसे थो। कंहिं बि मुल्क में कंहिं हिकु सियासी जमायत या हुकूमत खे ॿिए ते तरजीह नाहिनि ॾींदा। अमरीकी परॾेही खाते जे तर्जुमान वैदान पटेल जी प्रेस ब्रीफिंग। PP अॻवान शाज़िया मरी चयो आहे त सॼी दुनिया में सभ खां वॾो मसइलो फ़लस्तीन जो आहे। ग़ज़ा में औरतुनि ऐं ॿारनि समेत हथे ख़ाली फ़लस्तीनियुनि खे निशानो बणाए पियो वञे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि फ़लस्तीनियुनि जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। हुकूमत खे अपील आहे त फ़लस्तीनियुनि लाइ आवाज़ बुलंद करे। PTI चेयरमैन खे आइनी तरीक़े सां हुकूमत तां हटाए वियो। तहरीक इंसाफ़ जे हुकूमती दौर में मुल्क अॻिते न वधी रहियो हो। पाकिस्तान एक्सटर्नल फाइनेंसिंग गैप पूरो करण बाबति मंसूबो IMF सां शेयर करे छॾियो। नाणे वारी वज़ारत जे ज़रियनि जो चवणु आहे त निगरान हुकूमत खे हलंदड़ माली साल में परॾेही सीड़पकारी में वॾे इज़ाफ़े जी उमीद आहे ऐं एक्सटर्नल फाइनेंसिंग गैप खे सिधो संओं परॾेही सीड़पकारी सां पूरो कयो वेंदो। सऊदी अरब, गॾियल अरब अमारातुनि ऐं क़तर जी पाकिस्तान में सीड़पकारी में दिलचस्पी आहे। अरब मुल्क तवानाई, एविएशन, मादनियात ऐं ज़राअत में वॾी सीड़पकारी कंदा। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ उज़्बेकिस्तान जे 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते ताशकंद पहुची वियो। हवाई अॾे ते उज़्बेकिस्तान जे वज़ीर आज़म निगरान वज़ीर आज़म जो आदरभाव कयो। निगरान वज़ीर आज़म ताशकंद में इक़्तिसादी सहकार तंज़ीम जे सोने इजलास में पाकिस्तान जी नुमाइंदगी कंदो। इजलास जे मौक़े ते अनवारुल हक़ काकड़ आलमी अॻवाननि सां मुलाक़ातूं बि कंदो। गवर्नर हाउस लाहौर में मुस्लिम लीग नून जे अॻवाननि जी अहम गॾिजाणी। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़, मरियम नवाज़ ऐं ॿिया शरीफ़। ॾखण पंजाब ऐं बहावलपुर डिवीज़न में टिकटुनि जी विरासत बाबति सलाह मशवरा। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाकर सां एथोपिया जे सफ़ीर जमाल बेकर अब्दुल्लाह जी मुलाक़ात। ॿितरफ़ी लाॻापनि, वापार ऐं बोर मुतासिरनि जी बहाली बाबति ॻाल्हियूं। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त एथोपिया जी मईशत तरक़ी करे रही आहे। हाणे एथोपिया ऐं पाकिस्तान विच में वापारी ऐं अवामी राब्ता वधंदा। निगरान वॾे वज़ीर पारां कराची खां एथोपियन एयरलाइन शुरू करण ते सफ़ीर खे मुबारक। एथोपियन सफ़ीर जो चवणु आहे त एयरलाइन शुरू थियण सां वापारियुनि जे अचु वञु में आसानी थींदी। ग़ज़ा ते इसराइली वेश्याणी बमबारी जारी, वधीक 306 फ़लस्तीनी शहीद, अंग 10,328 थी वियो। शहीदनि में 4,237 ॿार ऐं 2,719 औरतूं शामिल। इसराइली फ़ौज जे तिबी औज़ार खणी वेंदड़ रेड क्रॉस जे काफ़िले ते बि बमबारी, 2 ट्रकुनि खे नुक़सान, ड्राइवर ज़ख़्मी। हमास तरफ़ां बि इसराइली फ़ौज ते माटर गोला फायर करण जूं वीडियोज़ जारी।
गज़ा लाइ पाकिस्तानी इमदादी सामान सां भरियल ॿियो जहाज़ मिस्र पहुची वियो। पाकिस्तानी सफ़ारतखाने जो चवणु आहे त 99 ॾहाई छटनि इमदादी सामान गज़ा पहुचाइण लाइ हलाल अहमर हवाले कयो वियो। सामान में इंसानी ज़रूरतुनि जूं शयूं ऐं दवाऊं शामिल। निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जो फ़लस्तीनी हममनसब रियाज़ अल मालिकी सां राबितो। इस्राइली जारियत ख़िलाफ़ फ़लस्तीनियुनि सां ॿधीअ जो इज़हार। फ़लस्तीनी परॾेही वज़ीर हिमायत करण ऐं इमदाद मोकिलण ते पाकिस्तान जा थोरा मञ। सिंध हाई कोर्ट में पीपी शहीद भुट्टो जे सरबराह मीर मुर्तज़ा जे क़त्ल केस में जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अदालत पारां अॻूणे डीआईजी शुएब सडल ऐं वाजिद दुरानी समेत 19 जवाबदारनि खे तलब। अदालत हुकुम ॾींदे चयो त जेके जवाबदार लाराणो करे विया आहिनि तस्दीक़ करे रिपोर्ट पेश कई वञे। खैरपुर जी दहशतगर्दी ट्रोड़ अदालत पारां नींगरी फातिमा फड़ो क़त्ल केस जी ॿुधणी 24 नवंबर ताईं मुलतवी। जांच ऑफिसर अब्दुल कुदूस कलवट केस जो पको चालान अदालत में पेश करे छॾियो। अदालत पारां जवाबदार असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह ऐं इम्तियाज़ जेल हवाले। पुल भरिसां ज़मीनी तकरार तां लाशारी बिरादरी में झेड़ो। हिकु ॼणो क़त्ल, 4 ज़ख़्मी। झेड़े में गोलियूं लॻण सबबि नौरंग लाशारी क़त्ल थी वियो। 4 ज़ख़्मी थी पिया। मारिजी वेले जो लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। धुरिन में छिकतां। डी प्ले में मंशियात जे सरेआम विकिरे ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल। मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां एहतजाजी रैली। नओं कोट मिठी रोड ते धरणो। ट्रैफ़िक मौत ते लॻवाइण जो चवणु आहे त मंशियात जे विकिरे ऐं वाइपे सबबि नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे मंशियात जो ख़ात्मो आंदो वञे। हाणो बोला खान पुलिस पारां मंशियात केस में टैक्सी ड्राइवर के गिरफ़्तार करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। टैक्सी ड्राइवरनि पारां गाॾियूं बीहारे धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त पुलिस रशीद ख़ासकेली खे गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल कयो आहे। मामले जो नोटिस वठी टैक्सी ड्राइवर खे आज़ाद करे इंसाफ़ कयो वञे। क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में इंग्लैंड जी नीदरलैंड ख़िलाफ़ बैटिंग।